दोस्तों जीअं ही ज़हर ज़िंदगी ड्रामो रिलीज़ थियो आहे त आहिस्ते आहिस्ते हिन में जंग जो सिलसिलो शुरू थियो आहे। यकीनन ही तव्हां ज़हर ज़िंदगी ड्रामो ज़रूरु ॾिठो हूंदो ऐं तव्हां हिन खे भरपूर एंजॉय कयो हूंदो। ऐं अॼु जी हिन वीडियो में असां ॻाल्हि ॿोल कंदासीं ज़हर ज़िंदगी ड्रामे जे टॉपिक ते त हिन ड्रामे जी आख़िरकार छा ते स्टोरी ठहियल आहे, हिन ड्रामे मां असां छा था पिराए सघूं, छा था सिखी सघूं। पर दोस्तों तव्हां असांजी हिन वीडियो खे पूरो ज़रूरु ॾिसंदा ऐं असांजी हीअ वीडियो जेकॾहिं तव्हांखे पसंदि अचे त असांजी हिन वीडियो खे लाइक कंदा, कमेंट कंदा ऐं जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल सिंधी शोबिज़ अपडेट ते नवां आया आहियो त महिरबानी करे असांजे हिन यूट्यूब सिंधी शोबिज़ अपडेट खे सब्सक्राइब करणु न विसारींदा। सब्सक्राइब करे घंटीअ जे बटण ते क्लिक करे नोटिफिकेशन ऑल कंदा त जीअं अहिड़ा ई मज़ेदार वीडियोज़ तव्हांखे ॾिसण वटां मिलंदा रहनि। त दोस्तों अचो त वीडियो खे शुरू था कयूं। दोस्तों जीअं आउं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन ड्रामे ज़हर ज़िंदगी जा 5 एपिसोड अची चुका आहिनि ऐं हिन ड्रामे जे हलण जी जेका टाइम टेबल आहे उहा आचर खां जुमे ताईं आहे। बाक़ी हिन ड्रामे खे 2 ॾींहं न हलायो वेंदो। ऐं आउं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन ड्रामे ज़हर ज़िंदगी में सईद निसार शाह जो त तव्हां ज़रूरु करेक्टर ॾिठो हूंदो। निसार शाह पंहिंजे भाउ सां कहिड़ो हशर कयो आहे 3 क़िस्त में, इहो बि अव्हां लाज़मी ॾिठो हूंदो। ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे त हिन ड्रामे जी जेका लोकेशन आहे उहा तमामु बहितरीनु ऐं सुठी आहे ऐं हिन ड्रामे में शुरू में हथियार बिल्कुलु बि न ॾेखारियो वियो आहे। हिन ड्रामे में ॻोठ जी सुठी लोकेशन ऐं सुठी आबादी ॾेखारी पई वञे ऐं हिन ड्रामे में आज़म मिंगल तमामु बहितरीनु पंहिंजो किरदारु निभाए रहियो आहे ज़हर ज़िंदगी ड्रामे में। ऐं शुरू में जेको आज़म मिंगल जो करेक्टर आहे उहो तमामु बहितरीनु कॉमेडी जो करेक्टर आहे, तमामु मज़ा जा करेक्टर आहे। ऐं जीअं ही ज़हर ज़िंदगी ड्रामो अॻिते हलंदो त इंशाअल्लाह आउं तव्हांखे अपडेट्स ॾींदो रहंदुसि।